अस्सलाम वालेकुम। सिंध एजुकेशन चैनल ते भली का। अॼु पाण क्लास 10 जी जनरल साइंस जे यूनिट 1 जो चैप्टर 8 पढ़ंदासीं, जंहिंजो उनवान आहे हाउ ह्यूमन बीइंग्स अफेक्ट द नेचुरल हैबिटेट। इंसान ज़ात कुदरती रहण वारी जॻहियुनि खे कीअं मुतासिर करे थो। यू हैव लर्नड दैट देयर आर डिफरेंट काइंड ऑफ लैंड हैबिटेट। तव्हां सिखियो आहे त मुख़्तलिफ़ क़िस्म जा ज़मीन ते हैबिटेट आहिनि या मुख़्तलिफ़ क़िस्म जी ज़मीन ते रहण वारियूं जॻहियूं आहिनि, सच एज़ डिज़र्ट जीअं रेगिस्तान, फॉरेस्ट, ॿेला एंड वाटर हैबिटेट ऐं पाणी वारियूं रहण वारियूं जॻहियूं, सच एज़ फ्रेश वाटर एंड साल्ट वाटर ऑन आवर प्लेनेट अर्थ जीअं मिठे पाणी वारियूं जॻहियूं ऐं खारे पाणी वारियूं जॻहियूं यानी समुंड असांजी ज़मीन ते या ज़मीन जे सयारे ते। इन ईच हैबिटेट हर क़िस्म जे हैबिटेट में या हर क़िस्म जी रहण वारी जॻह ते मैनी डिफरेंट टाइप्स ऑफ प्लांट्स एंड एनिमल्स लिव। मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॿूटा ऐं जानवर रहनि था। मैनी नेचुरल हैबिटेट्स आर चेंज्ड बाय अस ह्यूमन बीइंग्स टू लिव एंड ग्रो। काफ़ी सारा कुदरती हैबिटेट जेके आहिनि उहे असां इंसाननि तब्दील करे छॾिया आहिनि रहण जे लाइ ऐं वाध जे लाइ, असांजे वाध वीध जे लाइ। समटाइम्स द चेंजिस मेड इन अ हैबिटेट डिस्टर्ब द प्लांट्स एंड एनिमल्स दैट लिव देयर। कॾहिं कॾहिं जेके तब्दीलियूं आहिनि उहे उते जे जेके रहंदड़ जेके जानवर ऐं ॿूटा आहिनि उन्हनि खे मुतासिर कंदियूं आहिनि। एंड समटाइम्स इट डिस्ट्रॉयज़ द हैबिटेट कंप्लीटली। ऐं कॾहिं कॾहिं जेको हैबिटेट आहे, जेका रहण वारी जॻह आहे, उहा मुकमल तबाह थियो वञे। व्हेन अ हैबिटेट चेंजिस, जॾहिं हैबिटेट तब्दील थींदो आहे, उहा रहण वारी जॻह बदलबी आहे। Some plants and animals may not be able to get the things they need to live. कुझु ॿूटा ऐं जानवर जेके उते रहंदा आहिनि उन्हनि खे जेको उते रहण जे लाइ शयूं घुर्बल हूंदियूं आहिनि उहे कोन मिली सघंदियूं आहिनि। They have to struggle to survive. उन्हनि खे पंहिंजी बका जे लाइ जाखोड़ करणी पवंदी आहे। Look at the table below to see how the plants and animals struggle for and against to survive. हेठि टेबल ॾिसो, हेठि चार्ट ॾिसो, जंहिंमें ॾिसो त ॿूटा ऐं जानवर कीअं जदोजहद कंदा आहिनि पंहिंजी बका जे लाइ। एनिमल्स स्ट्रगल, जानवर स्ट्रगल कंदा आहिनि फॉर फूड, खाधे जे लाइ, फॉर वाटर, पाणी जे लाइ, फॉर प्रोटेक्शन फ्रॉम द वेदर, मौसमी तब्दीलियुनि खां बचाव जे लाइ, अगेन बीइंग ईटिन, उन्हनि खे केरु खाई वञे उन जे ख़िलाफ़, अगेन वेदर, मौसमी तब्दीलियुनि ख़िलाफ़, अगेंस्ट एक्सीडेंट, हादसनि ख़िलाफ़। प्लांट्स स्ट्रगल, ॿूटा स्ट्रगल कंदा आहिनि, जदोजहद कंदा आहिनि फॉर वाटर, पाणी जे लाइ, फॉर लाइट, रोशनी जे लाइ यानी सिज जी रोशनी, फॉर मिनरल्स फ्रॉम द सॉइल, ज़मीन मंझां मइदनियात खणण जे लाइ, अगेंस्ट वेदर, मौसमी तब्दीलियुनि ख़िलाफ़, अगेंस्ट डिज़ीज़, बीमारियुनि ख़िलाफ़, अगेंस्ट बीइंग ईटिन, उन्हनि खे केरु खाई वञे उन जे ख़िलाफ़ ही जदोजहद कंदा आहिनि। ह्यूमन एक्टिविटीज़ चेंज लैंड हैबिटेट। इंसान जूं जेके सरगर्मियूं आहिनि उहे ज़मीन ते रहंदड़ जॻहियुनि खे तब्दील कंदियूं। इन द पिक्चर बिलो you can see a forest in which trees have been cut down to make place for people to live. ही तस्वीर ॾिसी सघो था, जंहिंमें जेको ॿेलो आहे उन में जेके वण आहिनि उहे कटिया आहिनि त जीअं माण्हुनि जे रहण जे लाइ घर ठाहे सघनि, यानी घर मुख़्तलिफ़ नज़र अची रहिया आहिनि ऐं जेको ॿेले खे कटे ऐं उन जे अंदरि घर ठाहे विया आहिनि। हाणे एक्टिविटी सरगर्मी, क्लोज़ यूअर आइज़, पंहिंजूं अखियूं बंदि करियो, एंड इमेजिन यू आर विज़िटिंग अ फॉरेस्ट, ऐं तसवुरु करियो त तव्हीं जेको आहे उहो हिकिड़ो ॿेलो घुमी रहिया आहियो। देयर आर मैनी ब्यूटीफुल एनिमल एंड प्लांट्स, उते काफ़ी सारा ख़ूबसूरत ॿूटा ऐं जानवर आहिनि। देयर आर मैनी बर्ड्स इन देयर नेस्ट विद देयर बेबी बर्ड्स,
उते काफ़ी सारा पखी पंहिंजनि आखेरनि में पंहिंजे बच्चनि सां गॾु आहिनि। When you move ahead, you see a tiger looking at you. तव्हीं कुझु अॻियां वञो था त तव्हीं ॾिसो था त हिकिड़ो शींहुं तव्हांखे घूरे ॾिसी रहियो आहे। And you get afraid, ऐं तव्हीं डिॼो वञो। You quickly turn around, तव्हीं तकड़ा वापसि था भॼो। And see, ऐं ॾिसो था monkeys are hanging on the branches of trees and jumping from one tree to other. ऐं ॾिसो था त भोलियूं जेके आहिनि उहे वणनि ते लटकियल आहिनि ऐं हिकिड़े वण खां ॿिए ॾांहुं जंप पियूं कनि, ॿिध पियूं हणनि। यू सी अ बेबी मोंकी, तव्हीं हिकिड़ी नंढड़ी भोलड़ी ॾिसो था ऑन द बैक ऑफ इट्स मदर, जेका उनजी संदसि माउ जे पुठनि ते चढ़ियल आहे। आफ्टर अ मंथ यू विज़िट द फॉरेस्ट अगेन, महीने खां पोइ तव्हीं वरी ॿेलो घुमण था वञो। यू फाइंड नथिंग देयर एक्सेप्ट द रिमेन्स ऑफ कट ट्रीज, उते तव्हीं कुझु ई नथा ॾिसो सवाइ जेके वण आहिनि, कटियल वण आहिनि, उन्हनि जूं जेके बचियल पहाड़ूं या जेके तर वारा जेके हिसा आहिनि उन्हनि खां सवाइ ॿियो कुझु बि नथा ॾिसो। यू बिकम सैड, तव्हीं जेको आहे ग़मज़दा था थियो वञो, तव्हांखे ॾुख थो थिए। एंड कम होम वंडरिंग, ऐं घर अचो था हैरत ज़दा, वाई समवन डिस्ट्रॉयड द फॉरेस्ट, छो कंहिं जेको आहे उहो ॿेलो तबाह करे छॾियो। नाउ ओपन यूअर आइज़, हाणे पंहिंजूं अखियूं खोलियो। एंड एंसर द क्वेश्चन बिलो, ऐं हेठनि सवालनि जा जवाब ॾियो। वाई डिड यू रिटर्न हैप्पी इन यूअर फर्स्ट ट्रिप टू द फॉरेस्ट, जॾहिं तव्हीं पहिरियों दफ़ो ॿेलो घुमण विया त तव्हीं जेको आहे उहो ख़ुशि छो वापसि आया। वाई डिड यू बिकम सैड, तव्हीं ग़मगीन छो थिया। वैन यू विज़िटेड द फॉरेस्ट द सेकेंड टाइम, जॾहिं तव्हीं ॿियो दफ़ो ॿेलो घुमण विया। हू कट द ट्रीज इन द फॉरेस्ट, ॿेले जे अंदरि वण कंहिं कटिया। वाई डिड दे डू सो, उन्हनि ईअं छो कयो। वॉट कुड बी डन टू प्रोटेक्ट फॉरेस्ट, ॿेलनि खे बचाइण जे लाइ छा करे सघे थो। इज इट ट्रू दैट डिफॉरेस्टेशन डिस्ट्रॉयज द हैबिटेट ऑफ मैनी प्लांट्स एंड एनिमल्स, छा इहा ॻाल्हि सच आहे त डिफॉरेस्टेशन यानी ॿेलनि जो ख़तमु करणु, डिस्ट्रॉय द हैबिटेट रहण वारियूं जेके जॻहियूं आहिनि, कुदरती जॻहियूं आहिनि, उन्हनि खे तबाह करे थो। ऑफ मैनी प्लांट्स एंड एनिमल, जेके मुख़्तलिफ़ ॿूटनि ऐं जानवरनि जूं रहण वारियूं जॻहियूं आहिनि। त इहो छा सच आहे त ॿेलनि जो वधिजणु या ॿेलनि जो ख़तमु करणु तबाह करे थो जेके उते रहंदड़ ॿूटा ऐं जानवर आहिनि उन्हनि खे। पहिरियों सवाल जेको आहे उन जवाब आहे बिकॉज देयर वर मैनी ब्यूटीफुल प्लांट्स एंड एनिमल इन द फॉरेस्ट, छो त हुते काफ़ी सारा ख़ूबसूरत ॿूटा ऐं जानवर हुआ। ॿिए सवाल जो जवाब आहे बिकॉज सेकेंड टाइम देयर वॉज नथिंग एक्सेप्ट रिमेन्स ऑफ कट ट्रीज, छाकाणि त ॿिए दफ़ा हुते जेके वण वढियल हुआ उन्हनि जी जेको हेठियां हिसां पहाड़ूं जेके ज़मीन ते हुयूं उन खां सवाइ ॿियो कुझु बि न हो। टे सवाल जो जवाब आहे पीपल कट द ट्रीज इन द फॉरेस्ट, माण्हुनि वण ॿेले जे अंदरि माण्हुनि जेको आहे उहो वण वढिया। बिकॉज दे विल यूज़ द लैंड फॉर मेकिंग हाउसिस एंड लिव देयर, छाजे लाइ वढिया, उन करे जो उहे वण वढे उते जेको आहे घर ठाहींदा ऐं उते रहंदा। जेको पंजो सवाल आहे स्प्रेड द इंफॉर्मेशन दैट फॉरेस्ट आर वेरी इंपॉर्टेंट फॉर लिविंग ऑर्गेनिज़म, इहा आगाही फैलाइजे त जेके ॿेला आहिनि उहे तमामु ज़रूरी आहिनि, जेके रहंदड़ जानवर आहिनि, जेके ॿूटा आहिनि, जेके जानवर आहिनि जेके उन्हनि ॿेलनि में रहनि था उन्हनि जे लाइ, उन खां सवाइ माहौल जे लाइ बि उहे ज़रूरी आहिनि। आख़िरी सवाल जो जवाब आहे यस डिफॉरेस्टेशन इज डीप इफेक्ट इन डिस्ट्रक्शन ऑफ अ हैबिटेट, हा जेको डिफॉरेस्टेशन यानी ॿेले जो जेको वढिजणु आहे उनजो जेको असरु आहे जेको हैबिटेट आहिनि, कुदरती जेको माहौल आहे उनजे तबाह थियण में। ह्यूमन एक्टिविटीज़ दैट अफेक्ट वाटर हैबिटेट, इंसान जूं एक्टिविटीज़ यानी सरगर्मियूं जेके असरअंदाज थियनि थियूं, मुतासिर कनि थियूं पाणी वारी हैबिटेट खे या पाणी वारी जेका रहण वारी जॻह आहे उनखे। पीपल थ्रो गार्बेज इन द वाटर, माण्हू जेको आहे उहो किन किचिरो पाणी में उछलीनि था। केमिकल फ्रॉम फैक्ट्रीज आर थ्रोन इन द वाटर,
जेको केमिकल्स आहिनि उहे मिलुनि मंझां या कारखाननि मंझां उहे उछलिया वेंदा आहिनि पाणी मंझि, साफ़ पाणी मंझि किराया वेंदा आहिनि। people dispose of sewage in the water। माण्हू जेको आहे उहो जेको गटरनि जो पाणी आहे, जेको बाथरूमनि वग़ैरह जो नेकाल जो जेको पाणी आहे, नेकाल आहे, उहो बि साफ़ पाणी में कंदा आहिनि। ऑयल स्पिल्स causes damage to the water habitat। जेको तेल किरंदो आहे, ही घणो करे जेके ॿाहिरनि मुल्कनि मां जेके पाणी वारा बहरी जहाज हूंदा आहिनि, उन्हनि में जेको तेल खॼी ईंदो आहे, उहो जंहिंमहिल जेके टैंकर हूंदा आहिनि उन्हनि में भरिबो आहे त समुंड में तेल जेको आहे उहो किरंदो आहे, त उहो काफ़ी सारी क्वांटिटी में हूंदो आहे। उन खां सवाइ ॿियो जेको आहे तेल जेको आहे उहो बि पाणी मंझि नेकाल करे सघिजे थो, त उहो बि ऑयल थी सघे थो। त ऑयल जेको स्पिल आहे, यानी जेको तेल जो किरणु आहे, causes damage to the water habitat। उहो पाणी वारे कुदरती माहौल खे तबाह करे थो। वेस्ट टू सेव नेचुरल हैबिटेट। कहिड़ा रस्ता आहिनि जंहिंजे ज़रिए कुदरती हैबिटेट, कुदरती माहौल खे बचाए सघिजे थो। We need to take action to save our natural habitat both land and water। असांखे ज़रूरत आहे त असीं एक्शन खणूं, उन्हनि ख़िलाफ़ु अमल दरामद करियूं त जेको कुदरती हैबिटेट आहिनि ज़मीनुनि वारा ऐं पाणी वारा, उन्हनि खे बचायूं। We should clean our water habitat। असीं जेको पाणी वारो हैबिटेट आहे उनखे साफ़ करियूं। Plant more trees in your school and home। घणा वण पोखियूं स्कूलनि में ऐं घरनि में। Take care of them। उन्हनि जी हिफ़ाज़त करियूं। They will keep your environment fresh and clean। उहे जेके आहिनि माहौल खे साफ़ सुथरो ऐं ताज़ो रखंदा। एक्टिविटी आहे मेक अ पोस्टर शोइंग वेयर टू सेव द एनवायरमेंट। हिकिड़ो पोस्टर ठाहियो जेको इहो ॾेखारे त उन मंझि कीअं एनवायरमेंट खे सेव कजे, कीअं एनवायरमेंट खे बचाइजे। लैंड एंड वाटर, पाणी ऐं खुश्की वारो। ऐं डिस्प्ले देम इन यूअर क्लास। ऐं उनखे पंहिंजी क्लास में हणी छॾियो, ॾेखारियो उन में या ज़ाहिर करे हणी छॾियो। ही पोस्टर में ही पॉइंटूं जेके आहिनि कुझु सेलेक्ट कयूं आहिनि जेके लिखी सघजंदियूं, उन खां सवाइ ॿियूं बि थी सघंदियूं। पहिरीं डू नॉट थ्रो वेस्ट केमिकल्स etc इन वाटर पॉन्ड्स एंड कैनाल्स। डंप इट ऑन सुइटेबल प्लेस। जेको आहे किचिरो आहे या केमिकल्स वग़ैरह आहिनि उहे पाणी जे तलाउनि ऐं वाहनि में न उछलिजे, बल्कि उनखे कंहिं अलॻि जॻह ते उनखे फिटो कजे। डू नॉट कट द ट्रीज़, वण न वढिजनि। प्लांट मोर एंड मोर ट्रीज़ टू कीप एनवायरमेंट क्लीन। वधि में वधि वण हणजनि जो माहौल साफ़ रहे। क्लीन अवर लैंड एंड वाटर हैबिटेट। पाणी ऐं खुश्की वारो जेको हैबिटेट आहे उनखे साफ़ सुथरो रखिजे। We raise our voice against deforestation and spread information about importance of forest and clean water। असीं जेको आहे पंहिंजो आवाज़ उथारियूं या इन ख़िलाफ़ु आगाही फैलायूं त जेको ॿेलनि जो वधिजणु आहे उहो नुक़सानदायक आहे, उहो न वधिजनि। ऐं इहा बि आगाही फैलायूं त जेके ॿेला आहिनि उन्हनि जी अहमियत छा आहे ऐं जेको साफ़ पाणी आहे उन जी अहमियत छा आहे। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियो ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी।